औज़ुबिल्लाहि मां हिन वीडियो ज़रिए मुश्ताक झिरकी साहब खे इहो ॿुधाइण थो चाहियां त तूं एतिरो ओवर एक्टिंग न कर। तूं न PTI जो नालो खण न असांजे सरदार साहब जो नालो खण। हर माण्हूअ खे असांखे एतिरो एतिरो सदमो पहुचो आहे हिन सारंगशर जे कयल कुदे कम में। तूं वरी ओवर एक्टिंग करे पाण खे घणो मुआंडो थो सम्झे, माना दुनिया सॼी सुती पई आहे, तूं जाॻेंदू। ख़बर आहे तुंहिंजी मुआंडप जी? पंहिंजी औकात में रह। बक 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 खण लाथी थी। लाइट हली विया, मां टार्च ॿारे मूंखे मजबूर कयो थी। मां तुंहिंजे ॿुधो आहे बकवास। पंहिंजी तमीज़ में रह, हद में रह। ख़बर आहे तूं एतिरो मोतबर आहे? जेतिरो इंसानियत जो ॾुख असांखे थियो आहे, असां अॼु धरणो आयो आहे। शौकत नूनारी साहब असांखो इंटरव्यू वरितो आहे। कंहिं टके जी रिआयत त छा शर्त छा, पर असां हुनखे ईअं मारंग शर खे असां इंसान बि कोन था सम्झूं त इंसान ई न आहे। तूं ओवर एक्टिंग करे असांजे सरदार जो नालो थो खणे। तो वटि कहिड़ो सबूत आहे सरदार साहब जो? फोटू त कंहिंसां बि थी थो सघे। अगरि तुंहिंजो फोटू हुजे, कंहिंसां फोटू कढाए को कॉल फेल करे वञी, पोइ हुन में तूं ज़िम्मेवार आहे। कराचीअ में जॾहिं तूं धरना हणंदो आहे ड्रामेबाज़ीअ जा, उते जो नौजवान तोसां फोटू ऐं सेल्फियूं कढाईंदा आहिनि, पोइ उनजे करतूतनि न तूं बदल हूंदो आहे, तूं ज़िम्मेवार हूंदो आहे। जेका इख़लाक जी दायरे में ॻाल्हि, तो धमकी ॾिनी, तूं एॾो मुड़ुसु माण्हू थी वियो आहे। तो धमकी ॾिनी, पठाण घणा मारिया अथई, मुहाजिर घणा मारिया अथई, फारूक सतार कुलर ते त तुंहिंजूं ॿाहूं लॻियूं पियूं आहिनि न उन्हनि जे अॻियां। उन्हनि जा बूट थो चटे, तूं वरी बक बक पंहिंजी सिंधी क़ौम ते थो करे असां ते। छो? बलोचकीअ जो तव्हांखे तसब आहे। छा कयो आहे असां? अगरि जेको ग़लति आहे उनखे तव्हां ग़लति चयो आहे, रिजेक्ट कयो आहे उनखे। हिकिड़ी ॻाल्हि तूं यादि रखजांइ मुंहिंजी, हे फितरत जो कानून आहे, फितरी कानून आहे। तुंहिंजे बसि जी ॻाल्हि कोन्हे, तुंहिंजे घर अटो कोन खाईंदा आहियूं। असां सिंधी आहियूं, सिंधी रहंदासीं, हिते ॼावाऊं, हिते मरंदासीं। सिंध असांजी धरती आहे, तोखे सर्टिफिकेट वठण जी असांखे ज़रूरत कान्हे। मुहिबे वतन पाकिस्तानी आहियूं असां, पोइ सिंधी आहियूं। तुंहिंजे बकवास करण जी ज़रूरत कान्हे। तूं हीअं थो चए, हूअं थो चए, खामखा जेको आहे नमूनेबाज़ी थो करे। ख़बर आहे तूं केतिरो ईंदो आहे रमशा वसाण ॾे निमरता जे वाक़े खे तूं केतिरो कयो? ब्लैकमेलर, तूं असांजे खान खे थो ॻाल्हाए। तूं PTI सां, हुन ईअं सारंगशर जो तालुक़ु पीपल्स पार्टीअ सां, तूं वरी PTI खे इन्वॉल्वमेंट वञी कयो आहे। शरह तादम हुनखे ख़ारिज करे छॾियो आहे। को बि सरदार चङो माण्हू चवंदो त हीअ असांजी क़ौम ते दाग़ लॻे, अहिड़ो किरियल कमु करे। पंहिंजी औकात में रहो। जेकॾहिं असां सभु नौजवान निकितासीं, तोखे हिते जाइ बि न लभंदी। तूं पाण खे घणो मुआंडो, तुंहिंजी धमकीअ कमु कयो आहे। तो धमकी आहे भई असां चूड़ियूं पातियूं आहिनि तुंहिंजूं, ईअं न? मरणो जीणो हिकु चकर हूंदो आहे ज़िंदगीअ में। तूं केरु थींदो आहे तव्हांखे धमकी ॾियण वारो? बलोच क़ौम हिते न हुजे, तव्हां ताईद कराए मरी वञो। एतिरी तव्हां ॿियनि धारनि क़ौमुनि खां नफ़रत कई आहे जेतिरी तव्हां बलोच क़ौम खां, सिंधी बलोच क़ौम खां नफ़रत कंदा हो। जंहिं अगरि ग़लति कयो आहे त उनखे सॻा माइट सभु कंहिं टके जेतिरी बि कान करे, अलाए काॾे हली वियो वॾेरो। को सबूत प्रूफ आण न, कहिड़े वॾेरे जे हथ ते पेश थियो आहे? पुलिस SSP DIG साहब पंहिंजी हिमत ते हुनखे गिरफ़्तार किथां बि कयो आहे, अञा ताईं का ख़बर न आहे कहिड़ो वॾेरे हिन में इन्वॉल्वमेंट आहे। पूरी इंसानियत जो कंधु झुकी आहे। तूं वरी पंहिंजी सियासत